दिलबर हाणे असां जो भी शक राणा तरफ ही आए। असां भी कोशिश क्यों था तो तमाम जल्द दोदे के गोली हथ क्यों दुआ घुर वरिया मां दुआ घुर त दो खैर सा घर पहुंचे। इनमें ही सभिन जी भलाई आए। तोखे के चयो तो तू वनी जादो जो रुख चढ़ उन खा वधीक न गोठ में का डायणी काने। अम्मा कुंज चयो त हलो मुंजा जेवर खणी अचूं पो मिले जेवर। अम्मा मु सोचियो त पंहिंजा जेवर खणी अचां। अम्मा मामी त का वडी ॾाइणा उनमें त चङाई जी का उम्मीद ही न रखजे। अम्मा हुन तो पूरी कोशिश कई मुखे कमरे में बंद करण जी जोरी जान छडाए। हाणे खबर पई त तुंजी या मामी ए मामू तुंजा केतरा खैर ख्वाह आहिनि। अम्मा जॾहिं तू उन्हनि खे एतिरो सुञाणींदी हुई त मुंहिंजो हुन घर में रिश्तो छो कई? इन आसरे ते त मिठल पंहिंजे माउ पीउ खे सुधारे छॾींदो। मूंखे कोन ई ख़बर त मिठल खे पटियूं पड़ा शहर रवानो कंदा ऐं पोयां अदा सॼी मिल्कियत जी तबाही करे छॾींदो। जेकॾहिं न मूंखे इन्हनि सभिनी मसइलनि जी ख़बर हुजे त छा आउं तोखे उते ॾियां हा? अम्मा जेका तबाही थी सो थी मुंहिंजा 8-10 लख जा जेवर आहिनि उहे मां उनखे खाइण कोन ॾींदसि। तू छा थी समझी त इहे जेवर तोखे हाणे वापसि मिलंदा? अम्मा कुंज अञा भी हुनन में उम्मीद रखी वेठी आ। पोइ कुंज खे छॾ त सुभाणे वञी जेवर वठी अचे। अकेली त मां हाणे हुन घर में सॼी जिंदगी पेर कान रखंदसि। त पोइ इन्हनि जेवरनि खे सहाए छॾ। उहे हर हाल में वठंदसि पर इहो थी सोचियां तू उहे वापसि कीअं आणियां। सॼी जिंदगी सोचींदी रहो ये वार बछा थी वेंदई न पोइ तू जादो खां जेवर कोन छॾाए सघंदी है। अम्मा उहा जादो आहे त मां बि कोन आहियां। ये जेवर त मां हर हाल में वापस आणींदसि। अदा साईं तहां तो सुल्तान के होश मां ही कढी छॾियो। गुराम अञा त इहा शुरुआत आ। थोरो सब्र कर। इन सुल्तान के तू जुंडा पटींदे ॾिसंदे। तव्हां न ॿियनि खे छॾे ॾियो पंहिंजो सोचो पंहिंजो। अदी पंहिंजो छा सोचो? गुराम ने तुंहिंजी भेण जे दिमाग़ में त अलाए कंहिं ॻाल्हि विहारी। हाणे त निंड में छिरकदी भरे पई त जादू असांजे घर में अची असांखे खाधे पीते जी कंहिं शइ में ज़हर न मिलाए ॾे। हाणे ॾिस अदा जेकॾहिं जादो धमकी ॾेई वई आहे त पोइ पक सम्झ अदीअ जो सिर खणे ई खणे। हा अदा जादो वाकई जिन आहे। इहा ॻाल्हि राणा सम्झे ई नथो। अड़े रे गुराम मूं तोखे चयो त हिन जे दिमाग़ में का ॻाल्हि विहार हिन खे सम्झाए। चवीस ते ज़िद था लही पर तो त इहा ॻाल्हि करे मुंहिंजे लाइ अञा बाहि वधीक ॿारे छॾी। शाबत हुजे। राणा तू ॻाल्हि खे टालण जी कोशिश पियो करी। अदा माए जादो हाणे त रात जो मुंहिंजे ख़्वाबनि में बि थी अचे। वसाई बिली जादो खे मां मूं ॾेई वठंदुसि। अदा साईं हाणे रख रखा मां कमु न हलंदो। सॼी उमिरि जेकॾहिं न इहे फ़र्श साफ़ कयमि तॾहिं बि मिल्कियत जो हिसो मूंखे कोन मिलंदी। इन करे अदा साईं जेको इहो किस्सो आहे न इनखे कंहिं हिकु तरफ़ करणो पवंदो। गुराम मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तूं पंहिंजी ज़ाल खे पाण सां गॾु ॿधी नथो सघी। अड़े हेॾे अकुल जा अंधा जेकॾहिं तूं पंहिंजी ज़ाल खे वेड़े सेड़े करी मुठ में त इहा छोरी बि कुंज वांगुरु पंहिंजे माउ पीउ खां हिसो घुरंदी छा बल्कि वठंदी। असां साईं बरक तव्हां सच था चओ पर कुंज पंहिंजे हिसे जी तबाही करे चुकी आहे। हुनजे करे हाणे दुआ खे हू पंहिंजो हिसो कोन ॾींदा। तू घर में हाणे अहिड़ो धमचड़ मचाए अहिड़ो त कम कर जो बानो बेगम जो हुन घर में सुकून ही बर्बाद थी वञे। अदी मां बि इहा ई कोशिश कयां थो। इन कुंज ऐं दुआ खे सॼो ॾींहुं पाण में विढ़ाईंदो तो रहां। अरे बाबा ये ॿई छोरियूं जॾहिं पाण में विढ़ंदियूं रहंदियूं तॾहिं त अकबर खान मजबूर थी करे इन्हनि मां जान छॾाइण लाइ इन्हनि खे मिल्कियत विराए ॾेई छॾींदो। ऐं ॻाल्हि ॿुध तूं नी पाए खे मचाईंदो रहिजांइ विसण न ॾिजांइ। ठीकु आहे दा अॼु खां पोइ इन चिणक खे वधीक ऊका ॾींदुसि। पुट हाणे तो तोखे पक थी न त दो दिलबर वारा पतो ई न आहे। पर वयो त वयो काॾे?
जॾहिं त मां दोदे खे आज़ाद करे चुको आहियां। सुल्तान वारनि दोदे खे नाहे कंदियो, पोइ इहो कमु राणा वारनि जो ई थी सघे थो। बाबा, सुल्तान राणा सां मिलियो आहे या न? हाँ, 2-3 चक्कर मिली चुको आहे। कोई राणा छा थो चवे? पुट, राणा त इहो ई थो चाहे न त सुल्तान ई असां वरी पाण में विढ़ूं। असांजो ठाह राणा खे मच्छीअ जे कंडे वांगुरु निड़ीअ में अटकियो पियो आहे। सो किथे चाहींदो त दिलबर खां मायूं वापसि अचनि ऐं तुंहिंजी शादी सदोरी सां थी वञे ऐं सुल्तान वारा ऐं असां पाण में खीर खंड थी वञूं। इहा ॻाल्हि त मां बि सम्झां थो बाबा। जेकॾहिं सुल्तान ऐं असां पाण में हिकु थी वेंदासीं न त राणा जी ताक़त ख़तम थी वेंदी। इन करे बाबा राणा कॾहिं बि न चाहींदो त सुल्तान ऐं असांजे विच में मिटी थिए। पुट, इन करे ई चवां थो त सुल्तान हिन महिल होश में न आहे। जेकॾहिं कुझु चवई बि त पंहिंजो वॾो सम्झी सबुर करे वञजांइ। जेसिताईं तुंहिंजो ई सदोरी जो निकाह नथो थिए न, तोखे पुट सबर मां कमु वठिणो पवंदो। पुट, उन लाइ चवां थो त तोखे दोस्तूअ जे मथां नज़र रखणी आहे। बाबा, इहो त मां दरगुज़र कंदो ईंदुसि, पर हिन वक़्तु मसइलो आहे दोदे जो। जेसिताईं दोदे जो रस पतो नथो मिले तेसिताईं दिलबर वारा न मल्हार मां कढंदा न ई असांजी औरतुनि खे वापसि कंदा। दोदे खे अगवा करण में राणा जो हथु आहे ऐं इहे सभु बुॾा कम हुनजो दोसू थो करे। पुट, तूं जांच लहंदो रह। दोसू काॾां अचे थो, काॾां वञे थो। तुंहिंजो जो पहिरों खयूं हथु, पोइ तूं वञी दोदे ताईं पहुचंदे। इहा बि कोशिशि कयां थो बाबा, पर जेकॾहिं पहिरों नथो लॻे त दोस्त खे खंपे खणी ईंदुसि, पोइ पादरनि जे ज़ोर ते हुनखां सभु सजूं कराईंदुसि। तूं त मुंहिंजे ऊंधे कराइण जे पुठियां पई पियो। हूअं त पंहिंजो पाण खे गामा पहलवान सां रही छोरीअ खे अंदरि वाड़े छॾियां कमरे में। मुंहिंजी बि इहा ई त कोशिश हुई, पर छा कयां? या निभागी चोरी दुआ कंदुसि जो बची वयूं। जे अकेली हुजे हा न त पोइ ईअं हथ कोन कढियांसि हा। अरे जेकॾहिं ॿ ॼणियूं त का वॾी ॻाल्हि थी पई आहे। ॾटा सटा ॾेई पूसियूं ॿियूं ॾेई चोरीअ खे विहारे छॾी आहे। ऐं चई सां त बाबा ट्रैंक जी चाबी आहे मामे वटि। मामू वियो आहे शहर मां भाॼी वठण, मोटी अचे त चाबी वठी तोखे सोन ऐं ज़ेवर जेको बचे तोखे कढी था ॾियूं। अलाह अलाह ख़ैर जला। ऐं जॾहिं मां मोटी अचां न, पोइ ॾिसी आ मलाकड़ो पादर लाहिड़ा सटका कढांसा अंदरि वाड़े छॾियासीं। अंदरि पई हुजे बराबर। इहा त मूंखां ग़लती थी वई, पर जे ॿीहर ईंदी न त का ट्रिक सोचींदुसि। ओए जिन छॾे भूत छॾे जादो जिंद कोन छॾींदुसि हा। जातो जिंद न छॾे, जातो जिन छॾे। अलाए छा थी पई ॻाल्हि। तो हुन सां कयो आहे अहिड़ो अशर जो भुलिजी बि ॿीहर हिन घर में कदम बि कोन रखंदी। चवंदा न त नाक जो कादल नोड़ीअ खां पुछजंदो। हेॾे न ईंदी न त पोइ तूं वञ न, छोरी खे ॾटा ॿटा ॾेई मिड़ी वठी अचीसि। हाणे सही वक़्तु पियो हलियो, हाणे थी हेॾां मोटई। छोरी खे हाणे बंदूक। मूंखे इहो ॿुधा, राणा जे पेरनि हेठां ज़मीन टपाई अथई या अञा न? दादो, हाणे राणा ॾेको भलो साईं खणी हलूं, बाक़ी साईं ॿी बात ई कान्हे। इहो मोॾाण भले साईं जी इज़त कंदो किथे? वॾो मुनकर आहे साईं, वॾो मुनकर। इन करे त मां भलो साईं खणी कोन थो वञासि। पोइ वञे कोर्ट में, कोर्ट खुली पई आहे, वञी केस करीसि। दादो ॾिस न, ये जेके ज़मीन जा कागज़ात लिखतूं पढ़तूं सभु आहिनि राणा माण्हू। हाणे जेकॾहिं असीं केस बि ख़ुदा न खासा कंदासीं असीं त कूड़ा थी पवंदासीं। पोइ त असांजा हथ ई कटिजी वेंदा ऐं कानूनी हक़ हिन टोपर खे हूंदो। पोइ छा इहा जेका समूरी मिल्कियत आहे बसि ईअं सहाए छॾियो भई। अरे सहाईंदासीं कोन सहाईंदासीं, बाक़ी इहा फेकारी ने राणे जे पुठियां हूंदी इहो रिंगट पुठियां पियो हलंदुसि। पहिरीं त हिन भागो वझो ॾींदो कोन, ऐं जंहिं ॾींहुं बि मूंखे बुल ॾिनई न पोइ ख़बर अथई छा कंदोसांसि। हेॾे आ, हेॾे वे 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 उन ॾींहुं कंदोसांसि ढींगो ई। दोस्तो, हाणे का बि रिआयत न थियणु घुरिजे। सुभाणे ट्रैक्टर घुराए कमु शुरू कयो। थी वेंदो बाबा साईं। ऐं हा, जेकॾहिं अकबर खान वारनि जे तरफ़ां को माण्हू अचे न त
याद रख जाए दोस्तों खल पुठी ता लथल हुजन जेकरे तव्हां जो हुकुम है बाबा साईं जेको भी आहे न पटको धोड़ कंदासीं जेकॾहिं गोराम अचे त हुनजो छा कयूं बाबा साईं? गोराम के मां रोके छॾींदुसि वो हाणे ज़मीन ते कॾहिं पेर न रखंदो हाणे कंहिंसां बि रिआयत न थियणु घुरिजे जेकॾहिं अकबर खान पाण भली अचे न त पटको धूड़ थियल हुजेसि दोस्तों मूंखे हाणे कमु करे ॾेखारियो ऐं हाणे हिन कम में देर ज़रो बि न थियणु घुरिजे कुंज हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध जेकॾहिं तोखे हिते ई रहणो हुयो त पोइ पंहिंजी मिल्कियत जी तबाही छो कई ऐं ॿियो त इहो तो वारी कार ऐं बंगलो केॾां विया? ॾिस गोराम मां तव्हां सां नथी ॻाल्हायां ऐं तव्हां बि मूंसां न ॻाल्हायो कुंज गोराम सही त चए पियो तव्हां ॿई मुंहिंजो रत छो पिया साड़ियो कुंज तुंहिंजो रत कोन पिया साड़ियो तूं हाणे हीअं कर मिठल ॾांहुं फोन कर उहो वापसि अचे त तूं वञी हुन सां गॾु रहो हाणे हिन घर में तुंहिंजो कोन थो ठहे रहणु गोराम ही अम्मा ऐं बाबा जो घर आ कुंज तू अम्मा ई बाबा जानी का पंहिंजो हिस्सो वठी चुकी आहीं हाणे तोखे हक़ न आहे हिन घर में रहण जो मुंहिंजो हक़ न आहे बाक़ी तुंहिंजो हक़ आदो आ हा मुंहिंजो हक़ आहे मूं पंहिंजो हिस्सो अञा ताईं कोन वरितो आहे ऐं तो त पंहिंजी तबाही करे छॾी आहे ऐं हाणे तू अखियूं फाड़े बिल्ले वांगुरु असांजी मिल्कियत खे ॾिसी थी छा मां बिल्ली आहियां हा तू बिल्ली आई उहा बि शीरी बिल्ली अम्मा ओ अम्मा अम्मा छाते गोड़ कयो अथव? अम्मा दुआ आहे गोराम मूंखे हर वक़्तु ताना था ॾियनि दुआ चए थी त मां बिल्ली आहियां हा उहा बि चीरी बिल्ली ॿुधेई न अम्मा ॿुधेई न ही तोसां मज़ाक था कनि ऐं कुंज तूं होश मां निकिरी थी वञी अम्मा जॾहिं मूं हिननि खे रोके छॾियो आहे त मूंसां मज़ाक न करनि पोइ छो था मूंखे चिढ़ाइनि अम्मा तूं हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधी न अम्मा मां ॻाल्हियूं न ॿुधां बाक़ी तूं रोकींदी आहिनि कान ठीकु आहे चाची अॻिते हिन सां मज़ाक कोन कंदासीं असांजी बाबा तोबा अम्मा मामी आई चए पई त कुंज खे मोकल त ज़ेवर ॾियांसि अम्मा दुआ ही सभु छा आहे छो हिनखे होश मां कढियो अथव अॻिते को बि हिन सां मज़ाक न करे मुंहिंजी ॻाल्हि सम्झी विया न सुल्तान जेकॾहिं असां हिक ॿिए ते मथां शक कंदा रहंदासीं त असांजे शक जो फ़ाइदो टी धुर खणी वेंदी ऐं मसइलो हल कोन थींदो हुन करे असांखे हिक ॿिए जे मथां इतबार करणो पवंदो हिन महिल इहो सोचो तो दो कंहिं वटि आहे हुनखे कंहिं अगवा कयो आहे ऐं हिन वक़्तु कंहिं वटि आहे ऐं इहो सोचो त दोदे खे अगवा करण में कंहिंजो फ़ाइदो थींदो ऐं उनजो मक़सदु छा आहे ऐं पोइ ई असां हक़ीक़ी माण्हू ॻोल्हे लहंदासीं सुल्तान असां ॿिन्हिनि धुरियुनि वटि दोदो न आहे पोइ इहो कमु राणा जो ई आहे पर मां राणा सां ॿ टे चकर मिली चुको आहियां पर हू मञे ई कोन थो त दोदो असां वटि आहे सुल्तान जेकॾहिं चओ त हली राणा सां मिलूं पर हुन तव्हां सां ई सची कोन कई त असां सां सची किथे कंदो राणे सां मिलण में को बि फ़ाइदो न आहे जीअं राणा धोखे सां तोते खे अगवा कयो आहे ईअं ई राणा सां असांखे बि धोखो करणो पवंदो पोइ राणा जे कहिड़े अमरा खे अगवा कयूं जीअं राणा असां सां कयो आहे न जेकॾहिं अहिड़ी चुठ राणा सां करणी आहे न त पोइ मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो छा हुन सां राणा झुकंदो राणा जा वॾा ई झुकंदा पोइ हिन कम में देरि न कयो सुल्तान मां बि तव्हां सां गॾु आहियां इहो कमु अॼु ई कंदासीं उन वक़्तु जॾहिं मां राणा वटि मौजूदु हूंदुसि जीअं राणा असांखे बेवकूफ़ बणाए थो ईअं ई राणा खे बेवकूफ़ बणाईंदासीं प्यार करे थो कोई कंहिंसां को आहे शकी गुमराह को आहे शकी गुमराह मस्तानी हूं तुझे करे सब जिद छॾे ॾिनो हथनि मां हथियार बि छॾे ॾिनो
जहिड़ो करण वेड़ाण बि छॾे ॾिनो, पोइ बि तूं अञा मूंखां नाराज़ आहीं। मोटी अच मस्तानी, मूंॾा मोटी अच। अच पंहिंजे हिन मस्ताने जा हाल ॾिस त तोखां सवाइ मुंहिंजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे। कोई दिल में वेर रखे तो कह जो कह साचा, कह जो कह साचा। नौजवान छा पियो सोची, किथे भॼण जो इरादो कयो थी छा? न दोस्त, मूं भॼण जो प्रोग्राम नाहे ठाहियो। जेकॾहिं तव्हां हितां हलिया बि वेंदव न त तव्हांखे वापसि मां हिते अकेलो ई मिलंदुसि, छो त मां मसाले खे हल करणु चाहियां थो। जेकॾहिं मूंखे मसाले खे वधाइणो हुजे हा न, भल तव्हां मूंखे ज़ंजीर बधो आहे त बि मां उहे छॾाए हितां हलियो वञा। नौजवान हू बि इहो ख़ैर घुर, अहिड़ी नौबत न अचे, न त असांजा ज़ंजीर तोखे अहिड़ो त क़ैद कंदा। भॼी वञण त परे जी ॻाल्हि आहे, पर चुरी बि न सघे हा। दादन, तुंहिंजी मूंसां पहिरीं मुलाक़ात थी आहे जॾहिं मां पंहिंजूं सभु अरडायूं छॾे चुको आहियां। तूं तॾहिं थो चई त तव्हांजो क़ैद मुंहिंजे लाइ मुश्किल आहे। नौजवान जेकॾहिं तो में होड़ न आहे न, अॾे असां तोसां नरमीअ में पेश था अचूं, ऐं असां बि इहो ई था चाहियूं त इहो मसइलो प्यार ऐं मोहबत सां हल थी वञे त बहितर आहे। चाचा छा थियो? अदा दोदे जी अञा ख़बर पई या न? न मां दोदे जी का ख़बर कान्हे। दुआ कर तो को दोदो खैरन सां अचे। भला इहा ख़बर पई त दोदे खे कंहिं क़ैद में रखियो आहे? अमा सुल्तान वारा त चवनि था त असां दोदे खे आज़ाद करे छॾियो आहे, पर जेकॾहिं दोदे खे हुननि आज़ाद कयो आहे त पोइ दोदो वियो केॾां? मल्हार खे दिलबर वारा अञा ॿधियूं वेठा आहिनि या छॾे ॾिनो अथव? मल्हार खे मूं वारा छोकिरा हथी को कयूं वेठा आहिनि। चाचा दिलबर खे चइजांइ त मल्हार मां तेसी ताईं हथ न कढे जेसि ताईं अदा दोदो वापसि नथो अचे। ईअं ई कंदासीं अमा। मल्हार असांजे क़ैद में हूंदो तॾहिं त सुल्तान वारा दोदे खे आज़ाद कंदा। आहिनि त सुल्तान वारा बि वॾा ज़िदीरा। घटि मुंहिंजा छोकिरा बि न आहिनि, सुल्तान वारनि खे सिधो पाण ई कंदा। चाचा खैरन सां मसइलो हल थी वञे त सुठो आहे। मां नथी चाहियां जो असांजे करे अञा वधीक नुक़सान थिए। अमा असां बि इहो ई चाहियूं पिया, पर सुल्तान वारा ज़िद कयूं बीठा आहिनि। जेकॾहिं उहो ज़िद न कनि हा ऐं दोदे खे आज़ाद कनि हा त हिन वक़्तु तव्हां पंहिंजे घर में हुजो ऐं मल्हार खे बि मुंहिंजा छोकिरा आज़ाद करे छॾींदा। असांजो ख़ैर आहे चाचा, असां अॻे पोइ घर पहुची वेंदासीं, रुगो खैरन सां दोदो वापसि अची वञे। उहो बि खैरन सां अची वेंदो, उन जे लाइ तव्हां परेशान न थियो। बाबा साईं, जेसी ताईं तव्हां हिते बीठल आहियो न, तेसी ताईं हिन गौरा में न अकबर खान न वरी हुनजा माण्हू ई। मां बि इहो चाहियां थो दोस्तो त न अचनि, असांखे इज़त सां कमु करण ॾियनि। जेकॾहिं आया त थोरी घणी चिताण त थींदी। बाबा साईं, रेस अकबर खान त न आयो, बाक़ी नओं रेस जाड़ा खान अचेव पियो। अची हणंदो ॻियाड़ी। राणा खान हिते भला गिदड़नि जो शिकार करण आया आहियो या मुंहिंजे ज़मीन ते कब्ज़ो करणु? राणा खान, तूं मुंहिंजे हिन ज़मीन ते जबरदस्ती कब्ज़ो करणु आयो आहीं शायद। रे जाड़ा, अदो अकबर खान चए थो त हीअ ज़मीन मुंहिंजी आहे ऐं तुंहिंजी जो हिते लाफ पई थी लॻे त हीअ ज़मीन मुंहिंजी आहे। कंहिंजी ॻाल्हि ते एतवार कयां? तुंहिंजी ते या अकबर खान जी ते? जाड़ा खान, मूंखे त हाणे शक थी पियो आहे
तो सुभाणे तुआरी वरी या माई मोतबर थी न उथे तो बिनी के खड में ये जमीन मुंहिंजी आ पो राणा खान तू मुझे अंक जो नालो न वठो त ठीको ढेरी करे छड़ी तो साए भले सुनिसी थो न हाणे हिन मोतबर के भी कावड़ ऐं गैरत थी चढ़ाई नंगन जो नालो न वठ राणा खान तू मुखे बाजे होश मां न कढो न त कदो साए ठीको ही जड़ा तू मुझो ढेंगो ढेरी कंदे हा अड़े पहिरियों पंहिंजो घर त बचाए माल मिल्कियत छोरो सब कुछ त वही बच्चो छा थई हा तू ये छा थो समझी त तू मुझे जमीन ते कब्जो करे पोखाई करे ऐं ही मुड़सु बटयूं खणंदो खणी त ॾेखार त मां ॾिसां थो के खणी त ॾेखार मूंखे न अड़े दोस्तू हिन बघे खे त ज़मीन मां कढ अञा ज़मीन में पानी छॾियो ई नथो त ठहको अची कयो थी जेकॾहिं तूं पाण खे जॉन ऐं मोतबर थो समझी न तूं खणी ॾेखार हिन ज़मीन जो फज़ल त मां तोखे पहिरें पवां खणी ॾेखार जड़ा खान पेर ड्राए त विझाए न धूड़ मथे में वॾो आयो आहे मोतबर राणा खान खे धमकाइण हले था निकिर